नासिक गाड़ू शहर में गैर मयारी ज़रूरी दवाएं विच ऐं यूरिया भाण जे ब्लैक ते विकिणे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। संदसि मुतालबा आहे त नाजायज़ मुनाफ़ा कमाईंदड़ डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सरकारी अॻिते अमल कराए वञे। केटी बंदर मां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम नबी ख़ासकेली। जी नाज़रीन, असीं प्रेस क्लब केटी बंदर गाड़ो ते मौजूद आहियूं, जिथे आबादगारनि पारां हर रोज़ जो इतने वापारी डीलर डीलरनि पारां एंग्रो यूरिया जे भाण उन रेट उहे हथ टुका वधाया विया आहिनि। जॾहिं त भाण उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन्हनि बंदि करे रखी छॾियो ऐं वापारियुनि खे भाण बि न पियो मिले। ऐं हिते जेके वापारी अॼु एहतजाजनि तौर प्रेस क्लब ते मौजूद आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हिते जेके मौजूदु आबादगार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहो पंहिंजा वीचार असां सां कहिड़े रीति वंडीनि। हाणे असांखे माना भाण में 500 रुपये जा बोरी ते मथे मिले, दवा 2 नंबर मिले, जेकी फसल खे हणूं उन मां फ़ाइदो कोन थिए। बाक़ी जो रखियल भाण अबरो सबरो आहे उहो बि लिकाए छॾियो आहे। हाणे असां ज़मीनदार वञूं था त चवंदा असां यूरिया बि कोन्हे, असां वटि कहिड़ो बि भाण कोन्हे। भाण जेको आहे यूरिया भाण आहे, गुआरा आहे, गवर्नमेंट तरफ़ां जेको 1868 या 67 रुपया मुक़ररु कयो आहे। हितां जा जेका वॾा डीलर आहिनि उहे हिते जे आबादगारनि खे ब्लैकमेल करे 2500, 2600, 2700 पंहिंजा मन घड़ित रेट हणी करे ऐं गुआरा जेको 1660 रुपया अॻियां मुक़ररु कयो आहे रेट, उहो असांखे 2200, 2300 रुपया ॾीनि था। सभु ज़मींदार सराफ़ा एहतजाजनि इन जे करे त गाड़े शहर में गाड़े खां वठी गारे ताईं यूरिया भाण जा रेट हाई कया विया आहिनि ऐं ब्लैक ते ॾियनि पिया। जेकी 1768 रुपया बोरी आहे उहो 2500 रुपया बोरी ॾियनि पिया। जेको ज़मींदार वञे थो त उन्हनि खे चवंदा बाबा भाण असां वटि आहे कोन, ज़ख़ीरा अंदोज़ी करे छॾियूं। ऐं ब्लैक ते जेको बि ज़मींदार वीचारा जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, उहो त वठी कोन था सघनि, उन्हनि जा फसल तबाह थी विया आहिनि। हिकु त भाण जेको आहे सो हथरादी लिकाए पोइ उन्हनि खे रेट जे उहो सही पंहिंजे हिसाब वारो मिले थो त उन्हनि खे ॾियनि था, बाक़ी ॿियनि खे डोड़ाए छॾीनि था। को पुछण वारो कोन्हे। ख़ुदारा ॻाढ़े जे ग़रीबनि ते, हारियुनि ते, मज़दूरनि ते को रहम करियो ऐं का महांगाई घटि करायो, का डिसिप्लिन करियो, सरकारी अघ ते दवाऊं भाण उहे ॾियो, ग़रीबनि जो कुझु भलो करियो। भाण जेका दवाऊं आहिनि उन्हनि खे जेको ब्लैकमेल करे उन्हनि ते वॾा हाई रेट कया आहिनि। असांजो हुकूमत खां अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे चेक बेल करायो वञे त ग़रीबनि जो को सहारो थिए। ऐं हिते जेको वॾी अधी लकड़ी लॻी पई आहे गाड़े जे शहर मंझि, ऐं डीलर ॿुधाइण तयार कोन्हनि त ही रेट आहे, का वजह कोन ॿुधाई। डीसी ठट्टा, एसी घोड़ाबाड़ी, मुक्ताकार घोड़ाबाड़ी ऐं ॿियनि वसन वारनि खां जेका घुर कई आहे त फौरी तौर ते गाड़ो शहर जे डीलरनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई करे ऐं गवर्नमेंट जो थियल जेको मुक़ररु रेट जेको आहे यूरिया ते उहो असांखे ॾिनो वञे। कैमरामैन अली हुसैन ख़ासकेली सां गॾु गुलाम नबी।